टंडुजामा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर सरफराज अहमद शाहानी मूजिब सिंध ज़रिए यूनिवर्सिटी टीचर्स एसोसिएशन साउटा पारां तमाम सरगर्मी मुअत्तल करे प्रोफेसर अजमल सावंत के कत्ल ख़िलाफ़ कारो ॾींहुं मल्हायो वियो। फपवासा सिंध चैप्टर के सॾ ते साउटा सदर डॉक्टर फहद नज़ीर खोसो जे अॻवाणी में रैली कढी एहतजाज पिणु कयो वियो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे क़त्ल जे वहशियाणी अमल जी मज़म्मत कंदे मरहूम प्रोफेसर डॉक्टर अजमल जे बुज़दिलाणे हमले में बेदर्दी सां क़त्ल थियण ते सॼी उस्ताद कम्यूनिटी सदमे में मुब्तला आहे। असां हिन ॾुखे वक़्त में संदसि ख़ानदान दोस्तनि ऐं साथियुनि सां दिली ताज़ियत जो इज़हार करियूं था। प्रोफेसर अजमल ते हमलो सिर्फ़ु हिकु फ़र्द ते हमलो न पर सॼी तालीमी बिरादरी ते हमलो आहे। असां अहिड़े वेशियाणे अमल जी मज़म्मत कंदे मुतालबो था करियूं त इंसाफ़ कयो वञे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन संगीन ॾोह में मुलविस जवाबदार खे इंसाफ़ जे कठेरे में आंदो वञे। असां हुकूमत ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि खां मुतालबो था कयूं त फ़ौरी तौरु एक्शन खयो वञे त जीअं तालीमी इदारनि जे उस्तादनि जी हिफ़ाज़त खे यक़ीनी बणाए सघिजे ऐं मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ अमली क़दम खयो वञे।